असांजो मरकज़ी सदर साईं शफ़ी सचो साहब, साईं नूर मोहम्मद साहब, जेके वेठल दोस्त, अस्सलाम वालेकुम। साईं पेटियल में जॾहिं आहे साईं मूंखे फारूक आंदो 2004 में 2004 खां पोइ लगातार आउं पेटियल में आहियां। साईं जी महिरबानी, साईं फारूक जी, साईं वेठो आहे। असां जेको सो कमु कयो, पहिरीं तंहिं वक़्त में छा हूंदा अकाउंट कंहिं बैंक में खुलिया, डिगड़ी में खोलायासीं जेको सो तक़रीबन पोइ हुननि चयो साईं तव्हां पंहिंजो टीओ साहिब खे वठी अचो। असां पंहिंजे टीओ साहिब खे वठी वियासीं, असां पंहिंजा हुते अकाउंट खोलाया। अकाउंट खोलाइण खां पोइ छा थींदो, पघार थींदो मातली मां जेको सो लिस्ट ठहंदी हुई ऐं असांखे डी ठाहे ॾींदा हुआ तक़रीबन मां नेशनल बैंक वञा। तक़रीबन उहो 3 साल कमु कयो मूं। तक़रीबन साईं मंज़ूर वेठो आहे चेलियो साहिबु, ऐं हुन सां गॾु असां पघार तक़रीबन डिग्री जो पघार थियो हूंदो, मातली जो पघार उन ॾींहुं थियो हूंदो। इहो काड़ो हुजे, इहो छा हुजो त हिकु ॿिए डी ठहंदी हुई, ऐं डिग्री पुंजो खणी हीअ अॼु जेका सा मुंहिंजी हालत थी आहे। तक़रीबन मूंखे इहो ई माना गर्म हवा लॻी आहे, छा लॻो आहे, पर बीमारी क़िस्मत मथां थिए थी, पर काड़े में तक़रीबन असीं जाम हलिया आहियूं। हितां खां आउं ॿुढे वेठो आहियां। तक़रीबन असांजी मीटिंग थींदी या असांजो एहतजाज थींदो, 10 ॾींहं असांजो एहतजाज थींदो, असांखे 10 ॾींहं वञिणो पवंदो हो। इहे सभु उस्ताद शाहिद आहिनि। साईं वेठो आहे, साईं फैदला साहिब बि वेठो आहे, साईं फारूक साहिब बि वेठो आहे। साईं फारूक असां तक़रीबन 12 साल गॾु हलियो, तक़रीबन हलियो आहे हींअर तक़रीबन 5-6 साल ॼाण साईं असां सां गॾु कोन्हे। ऐं साईं अतीक साहिब जी महिरबानी, जेको असांजो ही पुराणो घरु आहे, असां हिते किथां ई वरंदा हुआसीं राति जो। साईं अब्दुल्ला मेमन जा अतीक हिते ई असीं पिया हूंदा हुआसीं, सुता पिया हूंदा हुआसीं। वरी ॿिए ॾींहुं हितां रवाना थींदा हुआसीं, इहो इलेक्शन जो माहौल हूंदो हुओ, वरी बदिली वेंदा हुआसीं। 5-5 ॾींहं असांखे हिते अतीक साहिब वटि थींदा हुआ, अतीक ऐं साईं अब्दुल्ला वटि। पोइ हुन खां पोइ जेको सो थकी पवंदा हुआसीं, बेज़ार थी पवंदा हुआसीं सभु कुझु। हिकिड़े ॾींहुं मूंखे निंड अची वई, साईं अब्दुल्ला 10 बजे अची उथारियो त साईं उथी भला हाणे छा थी वियो बाबा, निंड अची वई, उजागा थिया, पिचल बदीन कोलाड़जी, असां सभु गॾु हुआसीं, साईं सां गॾु हूंदा हुआसीं। साईं अतीक जी वॾी वॾी महिरबानी, जेको असांजो प्रोग्राम रखियो आहे, साईं खे आउं सलाम पेश करियां थो। असांजो बहादुर लीडर आहे।